OLS. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू माय चैनल OLS। हाज़िर हमारी खिदमत में गुलाम रज़ाक़ कुंबर। अॼु असां हिन वीडियो लेसन में सिखंदासीं त कहिड़े स्टूडेंट घणनि महीननि जी फ़ीस ॾिनी आहे ऐं टोटल फ़ीस केतिरी ॾिनी आहे। उन जे लाइ मां खे ही डेमो ॾेखारियां थो त हिते असां लिखंदासीं स्टूडेंट ID में मिसाल ID नंबर 2 त असांखे ID नंबर 2 मोहम्मद अनस जी जेका सो ॿुधाए थो त नंबर ऑफ मंथ्स जेको आहे यानी हिन 2 महीननि जी फ़ीस जमा कराई आहे। टोटल फ़ीस 1000 रुपया बीहे थी। हेठि असांजी हीअ स्टेटमेंट आहे जंहिंमें असां हिन जी फ़ीस लिखी आहे। हीअ आहे असांजो मोहम्मद अनस ID नंबर 2 जनवरी में हिन जी फ़ीस ॾिनी थी 500 रुपया। वरी ID नंबर 2 हीअ आहे हिते इन मोहम्मद अनस ID नंबर 2 फेबररी महीने जी पिण फ़ीस ॾिनी आहे 500 रुपया। अहिड़ी तरह सां असां वरी जेकॾहिं हिते ID नंबर 1 था लॻायूं त हसनैन मुर्तज़ा ॿुधाए थो हसनैन मुर्तज़ा नंबर ऑफ मंथ्स 3 यानी 3 महीननि जी फ़ीस जमा कराए टोटल फ़ीस 1500 रुपया। हीअ आहे ID नंबर 1 मोहम्मद हसनैन मुर्तज़ा जनवरी महीने जी फ़ीस 500 रुपया। ऐं ॿियो हीअ आहे हिते जेका सो ID नंबर 1 फेबररी महीने जी 500 रुपया। ऐं हीअ आहे असांजो जेका सो मार्च महीने जी 500 रुपया फ़ीस ॾिनी अथई। इहो कीअं थींदो उहो मां तव्हांखे ॿुधायां थो त इहो कहिड़ी तरह सां असांखे ॿुधाए थो कंहिं स्टूडेंट जी फ़ीस। ऐं हीअ बि सॼो मुश्तमिल आहे स्टूडेंट ID ते। ID तमामु लाज़िम आहे छो जो कंहिं बि असांजे स्कूलनि में छा थींदो आहे त हिक ई क्लास में साॻी नाले सां 2 खां 3 छोकिरा बि हूंदा आहिनि जंहिंजे करे कंप्यूटर सर्च न करे सघंदो आहे। स्टूडेंट ID ॾियण सां स्टूडेंट खे सही तरह सां सर्च करे वठंदो आहे कंप्यूटर। सो व्यूअर्स, हीअ आहे असांजी हिकिड़ी टेबल स्टूडेंट ID स्टूडेंट नेम मंथ्स ऑफ फ़ी ऐं फ़ी पेड। अहिड़ी अवां हिकिड़ी टेबल तयारु कंदव जंहिंमें अवां लिखंदा वेंदव त फलाणी ID जे शागिर्द असांखे फलाणे महीने जी हेतिरी फ़ीस ॾिनी आहे, हेतिरी फ़ीस ॾिनी आहे। सो अहिड़े हिसाब सां चाहे उहो ID हिकु स्टेटमेंट में तव्हांजी 3 दफ़ा अचे 4 दफ़ा 5 दफ़ा पर मुख़्तलिफ़ महीना हूंदा, महीननि जा नाला चेंज हूंदा, तव्हां उहो करे सघो था। ठीकु, मां खे उहो वरी करे ॾेखारींदुसि कीअं थींदो, पर फ़िलहालु मां खे सर्च करणु ॿुधायां त इहो असांखे डेटा कीअं ॿुधाईंदो त केतिरे महीने जी कहिड़ी फ़ीस ॾिनी आहे। सभ खां पहिरीं त असां हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चेंज कंदासीं ID, बाक़ी कंहिं बि शइ खे असांखे तब्दील न आहे करणी। उन जे लाइ असां फार्मूला जो इस्तेमालु कंदासीं। हिननि खे मां ख़तमु कंदुसि। हाणे हिते बीह करे मां स्टूडेंट नेम में लॻाईंदुसि बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन। हाणे मूंखे हिते छा आणो आहे स्टूडेंट नेम आहे ही, हेठि स्टेटमेंट में पियो आहे ही। उन खां पोइ ॾींदुसि कामा, पोइ कंदुसि मैच। इहो छा सां मैच थींदो, मैचअप थींदो। ही आहे लुकअप वैल्यू। पोइ कामा ॾींदुसि, कामा ॾियण खां पोइ लुकअप एरे असांजी ही आहे। मां हिते सिलेक्ट कंदुसि। ठीकु, पोइ ॾींदुसि कामा एग्जैक्ट मैच लाइ 0 ब्रैकेट बंदि एंटर। हाणे हिते बीह करे चए थो नंबर ऑफ मंथ्स। हाणे असांखे कीअं ख़बर पवे त मोहम्मद अनस ID नंबर 2 घणनि महीननि जी असांखे फ़ीस ॾिनी आहे। उन जे लाइ मां हिते बीह करे लॻाईंदुसि फार्मूला बराबरि काउंट इफ़ ब्रैकेट ओपन। पोइ रेंज थो चवे, मां हिन खे रेंज ॾींदुसि जेका सो हीअ स्टूडेंट ID। उन खां पोइ ॾींदुसि कामा ॾियण खां पोइ चए थो क्राइटेरिया मां हिन खे ॾींदुसि हीअ। पोइ उन खां पोइ ॾींदुसि कामा न ॾींदुसि बल्कि मां हिन खे बंदि कंदुसि छो जो फार्मूलो इहो त पूरो आहे। एंटर कंदुसि त मोहम्मद अनस ॿुधाए थो त 2 दफ़ा हिन फ़ीस ॾिनी आहे। ठीकु, अहिड़े हिसाब सां असां जेकॾहिं मां हितां ID चेंज कयां थो त हसनैन मुर्तज़ा 3 ऐं ID नंबर 5 ॾियां, 5 आहे ई कोन। ID नंबर 8 ॾियां त ID नंबर 8 अब्दुल ख़ालिक सिर्फ़ु 1 महीने जी फ़ीस ॾिनी आहे। हाणे जो त हिते टोटल फ़ीस ॾिसूं त घणी ॾिनी आहे न, उन लाइ लॻाईंदुसि फार्मूला हिते ॾेई करे टोटल फ़ीस में बराबरि सम इफ़ ब्रैकेट ओपन। पोइ चए थो रेंज ॾियो, छा ॾियो, रेंज ॾियो। मां हिन खे रेंज ॾींदुसि त उहा रेंज किथे पई आहे जंहिंखे ही फाइंड कंदो, उहा रेंज आहे हीअ। उन खां पोइ ॾींदुसि कामा
कामा ॾियण खां पोइ अचे थो क्राइटेरिया ॾियो। क्राइटेरिया ही छा ते सर्च कंदो, हीअ डेटा असांखे कढी ॾींदो, असांखे स्टूडेंट आई डी ते कढी ॾींदो। जेके नेम जे हिसाब सां मूंखे खपणी आहे त मां हिते नेम सिलेक्ट कंदुसि, ठीकु आहे, पर मूंखे छा सां खपंदी, आई डी सां। पोइ ईंदुसि कामा ॾियण खां पोइ चए थो सम रेंज हीअ आहे जेका असांखे न फीस ॾिनी आहे। कोई ब्रेकेट बंदि, एंटर कंदुसि, 500 रुपया। हाणे अचो मां हिते आई डी चेंज कयां। आई डी नंबर 1, नंबर ऑफ मंथ 3, टोटल फीस 1500 रुपया। सो हीअ आहे हसनैन मुर्तज़ा, जनवरी महीने जी 500 रुपया फीस, ऐं ॿियो हीअ आहे फेबरवरी महीने जी 500 रुपया फीस, टियों हीअ आहे मार्च महीने जी फीस। हाणे जेकॾहिं मां हिननि खे हीअं ख़तमु कंदुसि त ओड़े हिसाब सां तव्हांखे ओड़े डेटा कढी ॾींदो। हाणे अचो मां तव्हांखे हिते कहिड़ी ॿी शइ ॿुधाईंदो हलां त मिसाल तौर ते आई डी नंबर 1 आहे, वरी आई डी नंबर 2 आहे। आई डी नंबर 2 आहे, फ़र्ज़ु कयो मोहम्मद अनस, हीअ असांखे ॾिए थो जनवरी महीने जी फीस 500 रुपया, ठीकु। पोइ आई डी नंबर 3 आहे जेका सो ताहा, हीअ असांखे ॾिए थो फेबरवरी महीने जी फीस 500 रुपीज़। ऐं अहिड़ी तरह सां असांखे वरी नंबर 1 आहे हसनैन मुर्तज़ा, हीअ असांखे फेबरवरी महीने जी फीस थो ॾिए 500 रुपीज़। वरी अहिड़ी तरह सां असांखे नंबर 3 ताहा रहमान, जेका सो मार्च जी फीस थो, मतिलबु फेबरवरी था वठूं, हीअ मार्च वठंदा, फेबरवरी एंट्री थियल आहे, हीअ 500, ठीकु। वरी असां हिते ॾींदासीं नंबर 2 मोहम्मद अनस, मार्च जी फीस 500। ऐं वरी अचो नंबर जेका सो 1 था ॾियूं हसनैन मुर्तज़ा, अप्रैल जी फीस आहे 500। ऐं अहिड़ी तरह सां असां हाणे हिन में करे सघूं था। वरी असां हिते 1 था कयूं, केरु नंबर 1 आई डी केरु आहे असांजो हसनैन मुर्तज़ा, मंथ मई जी फीस 500 रुपीज़। हाणे अचो त ॾिसो हिते नंबर ऑफ मंथ्स हसनैन मुर्तज़ा 4 आहिनि ऐं टोटल फीस आहे 2000 रुपीज़। सो व्यूअर्स, उमेद तव्हांखे असांजो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं असांजा ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।